ही तई ऐ रुगो खाली पेर तो ॾिसां अलाए कॾहिं महबूब जो दीदार थींदो। पर फिलहाल अमीर सां त मिलां जमाल जी कसरत पिणस खे फासायां पाण चोरी मुठ में छो त चौको ही में मूं जहिड़ो पेराडू कोन्हे। अस्सलामु अलैकुम या अली मदद पीरल पेराडू जो सलाम कबूल पवे वडो को नासूतिया अगिया मचड़ा विसरी थी वरी पातर खण आयो अमीर अली पापल ये हल्की सल्कियूं गाली मां याद ही न रखंदो आ बाकी जेका न मुंहिंजी गफार खान जे बंगले ते बेइज्जती थी आ अल्लाह इहा बेइज्जती मुखां क़यामत ताईं न विसरंदी
छो त मां यहाँ पीरल पेराडू हिन चौकोईअ में मूं जहिड़ो पेराडू कोन मिलंदो। बेइज्जती बंगले न थींदी, वरी पेरा असांजा त आवड़े। वॾी ॻाल्हि आहे अॾ मोटरा तो जाई ते पोइ तो मोटी ते। हल काका हल, हिते ही न बेस्ती थई, असां अॻ में ही परेशान वेठा आहियूं। अड़े पापल नंढड़ा, अड़े मां तव्हांजी परेशानी त दूर करण आयो आहियां। मूंखे त बि ख़बर आहे, हा सभु ख़बर आहे त तव्हां परेशान छो आहियो। कहिड़ी ख़बर आहे तोखे? तूं अलाह जो वली आहे जो तोखे असांजी परेशानी नज़र थी अचे? ॿुधाए ॿुधाए त असां परेशान छो वेठा आहियूं, चुप छो वेठा आहियूं, ॿुधाए नी। हिन चौकोईअ में मूं जहिड़ो पेराडू कोन मिलंदो। मां अलाह जो वली त न आहियां, पर बंगाली बाबा जो पक्को मुरीद आहियां, पक्को मुरीद। तूं असांजी परेशानी ॿुधाए, पोइ असां तोखे मञींदासीं। तूं पोइ पको बंगाली बाबा जो मुरीद आहे। ॿुध भला, जॾहिं तव्हां सागर खे मोचड़ा हया त मूं बि ॾिठा, सही? जॾहिं वरी तव्हांखे मोचड़ा लॻा ऐं मां वठी पेर टाठा। ईअं न थिए जो मां बेगुनाह सटिजी वञा। इहा ॻाल्हि आहे? आहे मञो था, आहे न? मां सही सुञातो न? अरे बाबा, मां चयो न त मां बंगाली बाबा जो पक्को मुरीद आहियां। हीरो, तूं असांजी परेशानी सही सुञाती आहे, हाणे उनजो हल बि ॿुधाए, न त मोचड़ा हिते बि खाईंदे। हिन इलाइक़े में हिकु साइमा नाले छोकिरी आई आहे। ये सब परेशानी उनजे करे आहे। ऐं उनजो पीउ जमाल नाले रईस गफ़ार खान जे बंगले ते थो रहे। तव्हां रुगो उनखे हथ कयो, पोइ सभु मसला हल थी वेंदा। तव्हां बि पाण में सोचो, मां हाणे हलां थो। या अली मदद। ये जमाल को पलांदे छोराई कंदा मुझे बेइज्जतीअ जो। ॻाल्हि त पीरू कम जी करे वियो संगत। सभु मसला जेके बि थिया आहिनि इन छोरीअ जे करे थिया आहिनि।